बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम रहनुमा रमज़ान, मां अवां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण। रमज़ानुल मुबारक पंहिंजनि रहमतुनि सां बरकतुनि जी पालूट सां रवां दवा आहे। असांजी स्टूडियो में अॼु असांजी महिमान शख़्सियत मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ मेमण साहब पाण सिंध जी उहा माए नाज़ इल्मी ऐं फ़िक्री शख़्सियत आहिनि जिन जो क़ुरान पाक सां गहरो लाॻापो रहियो आहे ऐं क़ुरान पाक खे उमरानी, सियासी, समाजी ऐं क़ौमी नुक़्ते नज़र सां गहरे मुताले हेठि रखंदा आया आहिनि। असां तव्हांखे साईं पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। महिरबानी। रमज़ानुल मुबारक क़ुरान पाक जे नुज़ूल जे करे अज़ीम बि आहे, अनमोल बि आहे। रोज़ा असांखे नसीब थियनि पिया। तव्हां छा था सम्झो त हिननि ॾींहंनि में असां बाक़ी ईंदड़ ज़िंदगीअ जे लाइ क़ुरान पाक जे हक़ीक़ी नज़रिए खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो ख़ासो ठाहियूं ऐं उन मुताबिक़ कीअं असां क़ुरान पाक खे ज़रियो बणाए पंहिंजे समाज जो इस्लाह कयूं ऐं पंहिंजे सियासियात जा जेके ख़राबियूं आहिनि उन्हनि जे इस्लाह जे लाइ क़ुरानी नुक़्ते नज़र सां सोचण जे दग ते अचूं। ऐं अव्हां जी वॾी महिरबानी अब्दुल मोमिन साहब जो सिंध जे माण्हुनि सां मूंखे मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनो आहे। बहरहाल मूं महसूसु कंदो आहियां त मुंहिंजो नुक़्ते नज़र घणो करे आम मज़हबी माण्हुनि खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। मां महीननि खे कहिड़े बि नमूने सां का ख़ासि अहमियत न ॾींदो आहियां, छो त महीना ज़माने जो हिसो आहिनि ऐं क़ुरान शरीफ़ में अचे थो वल अस्र इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र। अलाह कसम थो खणे ज़माने जो। ॿिए हंधि वरी फरमाए थो अनदहर, हदीस कुदसीअ में आहे। जी साईं, मां ख़ुदि ज़मानो आहियां। वला तसुबुद्दहर, ज़माने खे घटि वधि न ॻाल्हायो। ही महीना उन में ई अचनि था, तंहिंजे करे सभई महीना अहमियत वारा आहिनि। बाक़ी जीअं त हिन क़ुरान मजीद जो नुज़ूल हिन महीने में थियो आहे, शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। इन्हीअ करे हीअ जेका रमज़ान जी इबादत आहे उन इबादत जे हिसाब सां हिन जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे। न त ॾिठो वञे त हर ॾींहुं असांजे लाइ अज़मत वारो ॾींहुं आहे, जो उन ॾींहं में असां 5 दफ़ा हिकिड़ी सोशल गैदरिंग था कयूं सलात जे नाले ते। ऐं उहा सोशल गैदरिंग बुनियादी तौर ते जंहिंजो मक़सदु ई इहो आहे त असां पंहिंजी ज़िंदगी तनज़ीम सां, इताअत सां, इतिहाद सां, हिक ॿिए सां सूर वंढण सां ॾींहुं गुज़ारियूं, हिक ॿिए जी सार संभाल लहूं। इहा रोज़ जी तमामु वॾी इबादत आहे इंसानी मुआशरे खे तब्दील करण जे लाइ। हीअ त रमज़ान शरीफ़ में जेको क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो आहे ऐं उन में जेके असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु थिया आहिनि, अहिड़ा रोज़ा अॻियनि उमतुनि ते बि कमा कुतुब अलल लज़ीन मिन क़बलिकुम, मां अॻियनि माण्हुनि ते बि रोज़ा फ़र्ज़ु कया हुआ। बेसिकली जेकॾहिं असां क़ुरान जे सॼे पस मंज़र खे इन इबादतुनि जे सिलसिले में ॾिसूं, रोज़ो बि हिकिड़ी इबादत में असां शामिलु कंदा आहियूं। जॾहिं त उन इबादत जा पासा खोड़ आहिनि, उन जा असर, उन जा नतीजा जेके निकिरनि था उहे हिकिड़ा उन्हनि असरनि ऐं नतीजनि में जीअं तव्हां फरमायो त रिवायती तौर मां शयुनि खे न ॾिसंदो आहियां त उनजो समाज सां असां लाॻापो घटि कंदा आहियूं। हा, मां इन ते ई अचां थो त असां जेको हिन रमज़ान शरीफ़ में हिकिड़ो सबक़ु सिखूं था, या मां वरी कंटिन्यू कयां, थोरो डिस्टर्ब थियुसि तव्हांजे ॻाल्हाइण जे करे, त जेके बि इबादतूं आहिनि बेसिकली मां सम्झां थो उहे बुनियादी तौर ते
इस्लाम जे या क़ुरान जे, क़ुरान ऐं इस्लाम जुदा कोन्हनि के, तंहिंजे करे उन्हनि जे असुल मक़सद खे हासिल करण जो ज़रियो आहिनि, उसूल इबादतूं न आहिनि। मूं सम्झां थो त इबादतूं रिफ्रेशर कोर्स आहिनि। तव्हां क़ुरान मजीद पढ़ी ॾिसो त जिथे बि इबादत जो ज़िक्र अचे थो त उते अचे थो लअल्लकुम तत्तक़ून, त इहे इबादतूं कंदो तव्हां त तव्हां में तक़वा पैदा थींदी। इबादत जी गायत माना तक़वा। बिल्कुलु हा, इबादत जो मक़सदु आहे तक़वा जो उसूल। उहा इबादत कहिड़े नमूने बि कयो, मूं त हाणे जेकर हिनखे वसी मंज़र में ॾिसां, इस्लाम खां हटी करे जेके ॿियनि मज़हबनि में मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, उन्हनि में बि जेको इबादत जो मक़सदु आहे सो तक़वा जो उसूल आहे। छो त हीउ क़ुरान या इस्लाम ॿियनि मज़हबनि खां जुदा कान्हे। इन्हीअ ते वरी जेकॾहिं अलॻि सां मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं त दीन छा आहे, इबादत अदियान छा आहे, इस्लाम जामिअ मज़हब कीअं आहे जंहिंमें सभिनी मज़हबनि जे लाइ गुंजाइश आहे। जी साईं, त इन्हीअ में सभिनी जे मुतालिक़ आहे नमाज़ूं पढ़ो त तव्हां में तक़वा पैदा थिए, रोज़ो रखो तव्हां में तक़वा पैदा थिए, ज़कात ॾियो तव्हां में तक़वा पैदा थिए, हज कयो तव्हां में तक़वा पैदा थिए, क़ुर्बानी कयो तव्हांजी तक़वा थी पहुचे, गोश्त नथो पहुचे। सभु अरकान तक़वा जी गायत। सभु मजमूओ जेको इबादतुनि जो आहे उहो असांखे वठी थो वञे तक़वा जे तरफ़। मुस्लमाननि जी वरी ही ज़ुम्न में अची थी वञे हिकिड़ी ॻाल्हि त मुस्लमाननि जी ज़वाल जो जेको बुनियादी सबबु आहे उहो इहो ई आहे त असां असुल शइ खे विसारे फुरूअ खे असुल सम्झी वेही रहिया आहियूं। नतीजे में असांजे इबादतुनि में उहो रूह कोन्हे को, सूरत आहे, सीरत इबादतुनि जी नज़र नथी अचे। हाणे वरी जेकॾहिं तव्हां ई मूंखां सुवालु कयो त हे तक़वा छा आहे, ज़ाहिर सुवालु पैदा थो थिए, कामन सवाल आहे, कामन सवालु आयो त आख़िर इहा तक़वा आहे छा। इन्हीअ ते मूंखे पंहिंजे इमाम उबैदुल्लाह सिंधीअ जी लिखियल ॻाल्हि ऐं संदन शागिर्द रशीद मौलाना साईं ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहिब जन ॿुधाईंदा त मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ चयो त मां जॾहिं क़ुरान शरीफ़ जो तफ़सीर शुरू कयो त ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन, हीउ क़ुरान मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे। त इते अचे बीही रहियुसि, जॾहिं मुत्तक़ी आहिनि त पोइ मुत्तक़िन खे हिदायत जी कहिड़ी, उन्हनि खे हिदायत जी कहिड़ी ज़रूरत आहे। इहा असां अरबीअ में मज़हबी इस्तिलाह में इन खे चवंदा आहियूं तहसील हासिल जी, जेका फ़साहत ऐं बलागत जे ख़िलाफ़ु आहे। जेका शइ हासिलु हुजे उन खे वरी ॿीहर हासिलु कजे, इहा फ़साहत बलागत न आहे। त मौलाना चयो त मां 6 महीना मुंझियो पियो हुउसि, साईं कासमी साहिबु ॿुधाईंदो हो, तफ़कुर कंदा रहिया। बिल्कुलु हा, तफ़कुर कंदा रहिया। साईं कासमी साहिबु ॿुधाईंदो हो त मौलाना सिंधीअ हीअं ॿुधायो। हाणे मां संदन तफ़सीर में जंहिं ते मां कमु पियो थो कयां हींअर, उन में उहा शइ लिखियल मूं पढ़ी आहे। त मां तफ़कुर कंदो रहियुसि। पोइ मूंखे शाह अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो किताबु घणो करे फुतूहुल ग़ैब आहे, मां नालो विसारियां थो, थोरो मुग़ालतो थी सघे थो, घणो करे फुतूहुल ग़ैब आहे। जॾहिं मूं उहो पढ़ियो ऐं शाह वलीउल्लाह खे पढ़ियो त उन्हनि माना कई आहे तक़वा जी, इन अल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान। ऐं क़ुरान शरीफ़ में बि अचे थो एदिलू हुव अक़रबु लित्तक़वा, अदुल कयो छो त इहो तक़वा खे वेझो आहे। त जीअं त मूंखे मुंहिंजो ज़हन खुली पियो ऐं एॾी हिकिड़ी वसी मफ़हूम अची वई जो लामहदूद हुई, जंहिंजे लाइ क़ैद ई कोन्हे। असां मुस्लमान त इन में बि क़ैद विझंदा आहियूं त इहा तक़वा बि सिर्फ़ु जेके कलमो था भरनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, जेको हज़रत मोहम्मद
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मञनि था, इहा रुॻो उन्हनि जे लाइ आहे। तकवा तकवा उन्हनि वटि आहे। पंहिंजो मौलाना सिंधीअ चयो त मूंखे इहा तकवा जी जेका माना आहे सा इहा लॻी त हाणे मुतक़ी जेको आहे सो उहो थींदो जेको दुनिया में अदुल इंसाफ़ क़ाइमु करण जे लाइ कोशिशूं कंदो। उन्हनि जे लाइ ई क़ुर रहनुमा उसूल हिन में मौजूदु आहिनि। पर मां त ईअं सम्झां थो त जेके अॼु जे दुनिया में पाण खे सम्झनि था त इहे सॼी काइनात ॼण साइंस पई हलाए, हालांकि साइंस अप्लाइड साइंस सां उन जो तालुक़ु आहे, जेका रुॻो ॿुधाए थी त शयूं हीअं थियूं पियूं कमु कनि, छो थियूं कनि इहे, उन जो आख़िर ते वञी एंड ते जवाबु बीहे थो त ख़बर कान्हे। माना हिकिड़ी गैर यकीनी कैफ़ियत आहे, हुनजो मादी फ़ाइदो नज़र अचे थो, बिल्कुलु गायत ऐं मक़सदु हुनजो नज़र हुनजो मक़सदु नज़र नथो अचे। जेकर सिर्फ़ु इज़हार आहे शयुनि जो त भई हीअ मालिक्यूल मिलंदा त हीअ शइ ठहंदी, पाणीअ जो फार्मूलो हीअ आहे, उहो तव्हांखे ठहंदो, पर पाणी विरहाइजे कीअं, पाणी जेको दुनिया में मौजूदु आहे उहो कीअं तक़सीम थिए, कंहिंजो हक़ु पहिरियां आहे, कंहिंजो हक़ु पोइ आहे, इहो त साईं माना शयूं ठाहिणु सेखारे थी, उनजी वंड विर्छ नथी सेखारे, ठाहिणु बि नथी सेखारे, सिर्फ़ु ॿुधाए थी त शयूं हीअं ठहनि थियूं। पोइ उन्हीअ मां फ़ाइदो वठी कुझु शयूं वरी ॿियूं पंहिंजूं उन जूं बाए प्रोडक्ट्स जंहिंखे खणी चओ था, ज़िमनी शयूं, बाए प्रोडक्ट्स, लॉ हिकिड़ो ठही वियो, उन लॉ जे बुनियाद ते पोइ बायलाज़ ठाहिनि था। त हीअ बेसिकली जेको मज़हब या जेके नज़रिया हूंदा आहिनि उन्हनि जो तालुक़ु सोशल साइंस सां हूंदो आहे, त इंसान जो जेको समाज आहे उहो कीअं हले। त हिन तकवा जो बुनियादी तौर ते सॼो तालुक़ु हिन इंसानी समाज जे सोशल साइंस सां आहे। यानी उनखे असां सोशल साइंस चई सघूं, चाहे बिल्कुलु 100% आहे ई सोशल साइंस। हाणे मां वरी अचां थो हिन शइ ते त हज़रत सिंधीअ या हज़रत शाह वलीउल्लाह ऐं साईं अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जन जेको फरमायो आहे त तकवा जी माना आहे इन अल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान। अदल ऐं इहसान ते ईंदासीं। बिल्कुलु हा। त इहा जेका माना आहे तकवा जी, असां उन्हीअ जो जॾहिं छेद कयूं था त उन में ॿ शयूं थियूं मिलनि, हिकिड़ो मिले थो अदल, ॿियो मिले थो इहसान। इन मां सम्झ में अचे थो त ही टई बुज़ुर्ग जेको चवनि था त अदल इहो आहे, माना इहसान बि अदल जो हिसो आहे, अदल जो हिसो आहे। हाणे अदल छा आहे, इहसान छा आहे, बदकिस्मतीअ सां असां वटि त जेको आम तौर ते रवाजु आहे त माना अदा तुंहिंजो मूंॾे हक़ु त कोन्हे यार, हे मुंहिंजो इहसान अथई, ॾियां थो। माना एहसान खे नंढड़ी माना ॾेई करे पंहिंजे हुकूक में शामिल न सम्झी ॿिए कंहिंजे मथां एहसान जताइण जे लाइ असां एहसान खे इस्तेमालु कंदा आहियूं, जॾहिं त उन जी इहा माना कान्हे। एहसान ऐं अदल जे वज़ाहत खे पाण जारी रखंदासीं। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। वेलकम बैक नाज़रीन। साईं, अदल ऐं एहसान जी ॻाल्हि पई कईसीं। साईं अदल बुनियादी तौर ते अरबीअ जो लफ़्ज़ आहे ऐं असां उन खे अदल खे जॾहिं लुग़त में ॾिसंदा आहियूं त उन में माना अदल जी इहा हूंदी आहे त कंहिं शइ खे जेको उन जो हक़ु राइट थिए थो उन खे पंहिंजे जाइ ते रखणु, जेका उन जी मुस्तहक़ आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अरबी लफ़्ज़ अवां ॿुधाया, तव्हां जवान माण्हू आहियो, अरबी यादि बि थिया तव्हांखे, मां थोरो पुराड़े हुजण जे करे वेसरजो। मरीज़ उस्तादनि खे वेसारो थींदो आहे, शागिर्द यादि ॾियारींदा आहिनि। बिस्मिल्लाह। या शागिर्दनि जी महिरबानी हूंदी आहे उस्तादनि ते। सो शइ जो ॿिए माना में ईअं चऊं तवाज़ुन, इन्हीअ खे क़ुर मजीद में क़िस्त जो बि नालो ॾिनो वियो आहे। वअकीमुल वज़्न बिल क़िस्त,
वला तुख़्सिरुल मीज़ान, मीज़ान खे ताराजी जेका अदुल जी निशानी आहे उन खे तव्हां टोड़ियो न, क़िस्त क़ाइमु कयो। माना क़िस्त जेको आहे सो बि अदुल जो ई हम मफ़हूम जेको आहे सो लफ़्ज़ आहे। त इहो जेको तवाज़ुन आहे, इहो तवाज़ुन न सिर्फ़ु इंसानी समाज में आहे, पर इहो तवाज़ुन हिन सॼी काइनात में आहे। इहा वॾी माना ख़ेज़ इहा वॾी माना ख़ेज़ माना आहे क़ुर शरीफ़ जे इन अदुल जी, त हीअ सॼी काइनात पंहिंजे हिकिड़े तवाज़ुन सां क़ाइमु आहे। इहा वॾी ईअं खणी सम्झो त अदुल जे माना जो छेद, साइंसी छेद इहो आहे त हीअ सॼी काइनात तवाज़ुन ते बीठल आहे। जेकॾहिं तवाज़ुन थोरो बि हेॾे होॾे थियो त हीअ काइनात तबाह बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हर हिकु शइ, हाणे इहो वरी हिते तक़दीर जो बहस बि अची वियो त तक़दीर छा आहे, इन ॾे फ़िलहाल नथा वञूं। हर हिकु शइ जे लाइ हिकिड़ो क़ाइदो ठहियलु आहे, उन क़ाइदे जे तवाज़ुन खे, क़ाइदे खे जॾहिं असां टोड़ींदासीं त उन में ख़राबी पैदा थींदी। हींअर फितरी क़ाइदो, हा फितरी क़ाइदो, मूं सम्झां थो त हींअर जेका हीअ इंसानियत हिन करुणा जे वबा में मुब्तला आहे, उहा बि इंसाननि हिन फितरत जे क़ाइदनि सां ऐं कानूननि सां छेड़छाड़ कई आहे। उन जो ई नतीजो आहे जो अॼु इंसानियत बेवस थी पई आहे। जेके चवंदा आहिनि त हिते सुई थी किरे त बि नज़र थी अचे, उन्हनि खे इहा बेजान शइ सम्झ में नथी अचे। चवनि था त बेजान आहे, साह बि कोन्हे को, साह वारी शइ मिलेसि थी त पोइ थी वधे। वायरस चइबो ई बेजान शइ खे आहे, उहो जेको वायरस में ईंदो आहे त पोइ हुन में जान ईंदी आहे। उन खे ख़तमु करण जी ख़बर कान्हे पई असांखे। ऐं इहो इम्कानात मां साइंसदान कोन आहियां, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो इम्कानात मज़ा आहे त असां जेका फितरत जे तवाज़ुन खे बिगेड़ण जी कोशिशि कई आहे, उन जे नतीजे में ही काइनात में अॼु करुणा जेका आहे सा असांजे मथां नाज़िल थी आहे। माना पंहिंजो पाण पंहिंजे गिचीअ में पाण विधी अथसि। ऐं मां हींअर ताज़ो मौलाना सिंधीअ जो तफ़सीर पे कयो त उते जेको हज़रत नूह अलैहिस्सलाम सूरत सबा आहे ग़ालिबन, हज़रत नूह मां शेयर बि कयो हो दोस्तनि सां फेसबुक ते। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो किस्सो आहे। उते मौलाना सिंधी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जॾहिं दुनिया में ज़ुल्म वधी वेंदो आहे, ज़ुल्म बमाना बमुक़ाबिला अदुल जे आहे, जॾहिं तवाज़ुन टुटी पवंदो आहे, उन तवाज़ुन खे ठीकु करण जे लाइ वरी ॿी जमात मौजूदु न हूंदी आहे, त पोइ आसमानी आफ़तूं, अणॾिठल आफ़तूं ईंदियूं आहिनि जेके इंसानियत खे तबाह ऐं बर्बादु करे छॾींदियूं आहिनि। जंहिंमें हज़रत नूह हुननि खे सम्झायो पिए त ईअं न कयो, ईअं न कयो, जुड़ो पाण में, जुड़ो पाण इज्तिमाइयत धारियो, इज्तिमाइयत धारियो, शिरक न कयो, अल्लाह जी इबादत कयो, शिरक न कयो। क़ुर जी आयत आयो आहे। हाणे हींअर हिन प्रोग्राम में ॾिसी वई, मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां, हींअर मूंखे यादि नथी अचे, यादि आहे मूंखे। शिरक न कयो, शिरक तवाज़ुन खे बिगेड़ण जो हिकिड़ो वॾे में वॾो सबबु आहे। ला तुशरिकू बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। ऐं वरी इहो बि आहे त जेकॾहिं शिरक कंदो माना घणा अलाह ठाहींदो, लौ कान फ़ीहिमा आलिहतुन इल्लल्लाह लफ़सदता, त दुनिया में फ़साद थींदो। त अदुल जेको आहे, हाणे इन में हिकिड़ी शइ ॿी बि मूंखे ज़मननि में आई आहे त अलाह तबारक व ताला जॾहिं इंसान खे पैदा कयो त उन वक़्तु चई इन्ना अरज़नल अमानत अल समाए वल अर्द वल जिबाल फ़अबैन अन यहमिलनहा व अशफ़क़न मिनहा व हमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। ज़लूमन जहूला, ज़लूमन जहूला, इहे ॿई माना ख़ेज़ लफ़्ज़ आहिनि। त असां आसमान खे अमानत पेश कईसीं, उन्हनि कंहिं बि न खई, छो त उन्हनि में सलाहियत मौजूदु न हुई। इंसान में इहा अकल न हुया, जी साईं, अकुल न हुयो उन्हनि खे, ज़ी अकल न हुया। हा,
अकुल न हुयो, सलाहियत न हुई, घणेई शयूं उन में थी सघनि पियूं त पंहिंजो या मजबूर हुआ, इंसान मजबूर कोन्हे, इंसान मुख़्तार आहे, इंसान मुख़्तार आहे, इन करे हुन में इहा सलाहियत मौजूदु हुई ऐं उनजे मुख़्तार क़ुर पाक खे क़बूल करण जो सबबु क़ुर ॿुधाए थो इन्नहु कान ज़लूमन जहूला छा आहे। हा साईं, हाणे मसालो इहो आहे त अलाह तबारक व तआला क़ुर मजीद में फरमाए थो ख़लक़ल अज़वाज कुल्ला, मूं हर शइ जा जोड़ा जोड़ा पैदा कया आहिनि। हर शइ जो जोड़ो आहे, माना काइनात हीअ सॼी नेगेटिव पॉज़िटिव जो मजमू आहे। इहा वॾी साइंस आहे। जेकॾहिं तव्हां इन मां साइंसी माना वठो, वॾो मानाखेज़ नुक़्तो आहे, मानाखेज़ नुक़्तो आहे त हीअ नेगेटिव पॉज़िटिव जो मजमू आहे। यानी अज़वाज जेको आहे नेगेटिव ऐं पॉज़िटिव जो आहे, जेके सिंधीअ में पाण जोड़ो 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 जंहिंखे चऊं, औरत आहे मर्द आहे, नर आहे मादी आहे, नेकी आहे बदी आहे, रोशनी आहे ऊंदहि आहे, अच्छाई आहे बुराई आहे, त इहे सभु ज़िद आहिनि, जोड़ा जोड़ा आहिनि। इन मां ई वरी तज़ाद जो फ़लसफ़ो बि निकिरे थो न, इलाही शयूं निकिरनि थियूं। ऐं इहो ई मादे में बि तज़ाद आहे। मादो जॾहिं पाण नेगेटिव पॉज़िटिव जो हिकिड़ो मजमू आहे त उन मां शयूं ॿियूं खोड़ सातिरियूं निकिरनि थियूं। उहो जेको तज़ाद ऐं टकराव थिए थो, जेको असांखे मदरसनि में मंतिक़ पढ़ाईंदा आहिनि, सुगरा कुबरा पोइ नतीजो, ईजाब सल्ब, हा साईं, सुगरा कुबरा पोइ नतीजो, त अहिड़े नमूने साइंस में वरी थीसिस, एंटीथीसिस, सेंथिसिस। हाणे थीसिस आई आहे करोना, हाणे इन जी खपे एंटीबॉडी, हाणे इन जे एंटीबॉडीअ मां ठहंदी साईं वैक्सीन। इहा माना इन जी ईअं आहे। जीअं मंतिक़ में असांखे पढ़ाईंदा हुआ, तीअं हीअ बि उहा ई साइंस बि उन सां ई लाॻापियल हिकिड़ी शइ, तरक़ी याफ़्ता शकिल आहे। त अलाह तबारक व तआला जेके जोड़ा जोड़ा पैदा कया हुआ, इंसान बि उन्हनि जो हिकिड़ो मजमू आहे। ज़ुल्म होसि, उनजो जोड़ो हो अदुल। जेल होसि, उन जो ज़िद होसि इल्मु। हाणे इंसान खे आयो इल्मु ऐं इंसान खे आयो अदुल, तॾहिं इंसान थियो मुकमिल। इंसान उहो इल्मु पंहिंजो इस्तेमालु कंदो अदुल क़ाइमु करण जे लाइ। इल्मु खां सवाइ अदुल क़ाइमु कोन करे सघंदो, भई हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम आहिनि। 600 माण्हू छा अदुल, 600 माण्हू छा क़ाइमु कंदो? हिकिड़ो आलिम ई क़ाइमु करे सघे थो, जंहिंखे सम्झ हूंदी त इहो अदुल छा आहे। बे आलिम जाहिल आलिम असां छा खे चऊं? छो त रिवायती तौर ते आलिम असां उनखे था चऊं जेको दुआऊं थो पढ़े, जेको निमाज़ थो पढ़ाए, जेको जाइज़ नाजाइज़ जा मसइला थो ॿुधाए, उनखे असां आलिम था चऊं। मूं सम्झां थो त क़ुर में बि आहे इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा। त उलमा जो जेको क़ुर पाक में ज़िक्र आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते उहो ई आलिम अदुल क़ाइमु कंदो न, जंहिंजो क़ुर में उलमा जो तौर ते। हाणे आलिम अलाह तबारक व तआला उन खे थो चए जेको अलाह जे काइनात में गौर थो करे, अलाह जे काइनात में गौर करे उन जा के नतीजा थो कढे। हाणे इन ते मूंखे हिकिड़ो ॾाढो फस्ट क्लास यादि थो अचे। तसरीह जो इल्मु असांखे मदरसे में पढ़ाईंदा आहिनि। हीअं इन जो फलकियात जो इल्मु, तसरीह किताब जो नालो आहे, उनजो मौज़ू फलकियात, उन जो मौज़ू फलकियात आहे। फलकियात माना हीअ सयारा, नुजूम न, हीअ जेको सयारनि जो, हाणे अंग्रेजीअ में हुनखे छा चइबो मूंखे नथो अचे, एस्ट्रोलॉजी आहे या एस्ट्रोनॉमी आहे, कुझु अहिड़े क़िस्म जो नालो आहे हुनजो। सो पंहिंजो कास्मोलॉजी, हा कास्मोलॉजी, तव्हां उन खे जेको चओ था, उन में जेको गौर कंदो न, इन काइनात में जेको गौर कंदो, उन खे शयूं मालूम थींदियूं। इन करे ई हाणे ॻाल्हि मूंखे वरी निकिरी वई ज़हन मां, इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह जो उन में मुक़दमो पढ़ाईंदा आहिनि। हींअर मौलाना सिंधीअ जे बि तफ़सीर में किथे उहो टुकड़ो मूंखे नज़र आयो त जेको ही इल्मु नथो ॼाणे फ़हुव इनीन फ़ी मारिफ़तिल्लाह। मां सम्झां थो डॉक्टर तमामु वॾो ख़ुदा जो ॼाणू थी सघे थो, जॾहिं हिन सॼे बदन ते
उहो गौर थो करे न त हैरान परेशान थी थो वञे त आहे छा, पूरी काइनात समेटी पूरी पई आहे। काइनात समेटी पई हज़रत अली आहे। साईं जो फरमान आहे न त फी कंतवल आलमुल अकबरू, बराबरि तव्हांजे हिन 6 फुटनि में पूरी काइनात पूरी समेटियल आहे। काइनात समेटियल आहे। पर वरी जेकॾहिं ॾिसूं था त वफ़ी अनफुसिकुम फला तुबसिरून, मां तव्हां में आहियां मूंखे छो था ॾिसो, अलाह समेटियल आहे, हिन इंसान में अलाह समेटियल आहे, असांखे घेरो कयो वेठो आहे। जंहिंजे लाइ सचल साईं फरमायो ईजा कमु करे जंहिं विच अलाह आप अलाह बणे इहो तखल्लकु बि अखलाकिल्लाह। हा साईं, ॿियो शाह साईं जो हिकिड़ो शेर आहे न, पेही जा पाण में कयम रूह रिहाण, पेही जा पाण में कयम रूह रिहाण, त नको डूंगर ॾेह में नका केचिन काण, पुनू त हुयसि पाण ससुई त सूर थिया, पेही जा पाण में कयम रूह रिहाण, त नको डूंगर ॾेह में नका केचिन काण, पुनू त हुयसि पाण ससुई त सूर थिया। त इहो सॼो हिकिड़ो मजमू आहे, ख़ुदि वॾो इंसान हिकिड़ो इहो मजमू आहे। त आलिम मूं सम्झां थो उन खे थो चइजे, इन ते जेकॾहिं तव्हां मूंखे टाइम थोरो ॾियो त मां हिकिड़ो मिसाल ॾियां उन ते। उहो इहो आहे त अल्लामा इनायतुल्लाह मशरिक़ीअ पंहिंजे सवानी उमिरीअ में लिखियो आहे त माविस लंडन कैम्ब्रिज यूनिवर्सिटीअ जो प्रोफेसर मुंहिंजो जेको उस्ताद हुयो सर जेम्स जेन्स, उन जो किताबु ग़ालिबन अदबी बोर्ड वारनि जो छपियल आहे, पुरस्रार काइनात सिंधीअ में। उहो फलकियात जो माहिर हो, चई त मां जो वञा त ॾिसां त बरसाति पई थी पए, छटी अथसि कच्छ में ऐं ॿिए पासे ॾांहुं अथसि बाइबल डुकंदो पियो थो वञे गिरजा में। त वाइड़ो थी वियुसि त पंहिंजो बरसाति पई थी पए, छटी वरी कच्छ में, अहिड़ो बदहवास छो थियो आहे? त वञी डुकंदो डुकंदो पुछियोमांसि त साईं छा थियो आहे? त ॾाढो पिशेमान थियो, खणी छटी मथां विधई, चई शाम जो अचिजांइ त ॿुधाईंदोमांइ। पोइ चई शाम जो वियोमांसि, सो मूंखे चई त इनायतुल्लाह, जॾहिं काइनात में का ग़ैर मामूली शइ थींदी आहे त हीअ काइनात मुंहिंजे आॾो हिन खेनूड़े वांगुरु थी वेंदी आहे, जीअं बाल थींदो आहे। पोइ उन में ॾिसंदो आहियां त को हेॾे पियो थो डोड़े, को हेॾे पियो थो डोड़े, को हेॾे पियो थो दौड़े। चवंदो आहियां त हल, जेकॾहिं इन्हनि में को लम्हे जेतिरो बि फ़र्क़ु अची वञे त हीअ काइनात बर्बादु थी वञे। पोइ उन महिल मुंहिंजी कैफ़ियत थींदी आहे त मां उन मालिक हक़ीक़े आॾो वञी सजदो कयां। उन वक़्तु मूंखे होश कोन हो। अलामा लिखियो आहे त मां सां जॾहिं इहे लफ़्ज़ ॻाल्हायईं पिए त मां ॾिठो त हुन जा वार कांडारियल आहे, शायदि हींअर मुंहिंजे मथां बेड़े क़िस्म जी कैफ़ियत आहे, मुंहिंजा वार कांडारिजी विया आहिनि। छो त उहो इस्तेज़ार जॾहिं माण्हूअ ते अचे थो पंहिंजो चई त मां चयोमांसि इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिहिल उलमा, त अलाह इहा आयत जेका तव्हां पढ़ी त चई त मुंहिंजो इहो चवणो रड़ कयईं त इनायतुल्लाह इहो ख़ुदा जो कलाम थी सघे थो। सो असां जेका आलिम जी माना बदकिस्मतीअ सां वरिती आहे, उहा सिर्फ़ु वरिती आहे हिते त जेको मदरसे में दर्स निज़ामी पढ़े, हिकिड़ो मख़सूस किताबनि जो मजमू आहे उहो पढ़े, ऐं उन में कंहिं ज़माने में फ़लसफ़ो मंतिक़ पढ़ाईंदा हुआ जेको तमामु पुराणे ज़माने जो आहे। असांखे पढ़ाईंदा हुआ जुज़ो लायत जज़ा, उहो मादो हूंदो हो, मैटर जंहिंखे चऊं असां, पर उनखे चवंदा हुआ जुज़ो लायत जज़ा, माना अहिड़ो जुज़ो जेको तक़सीम न थिए। उन ज़माने में तसवुरु इहो त मादो टुटे नथो, पोइ अॻिते हली वरी इहो तसवुरु आयो त मादो टुटे थो। गुफ़्तगू पंहिंजी माशाअल्लाह लाजवाब रही। साईं जे गुफ़्तगूअ जो ख़ुलासो नाज़रीन इहो बीठो त रमज़ान जेको आहे असांखे तक़वा थो सेखारे, ऐं तक़वा जेका आहे सा आहे असल में अदुल ऐं एहसान। एहसान सिर्फ़ु इहो न आहे त असां कंहिं माण्हूअ खे का शइ अता कईसीं, एहसान पंहिंजे वसी मफ़हूम में आहे त काइनात खे पंहिंजे तवाज़ुन सां जीअं रवां दवां आहे, असां धरतीअ ते अलाह ताला जे नेमतुनि खे ईअं तवाज़ुन सां वंड विर्छ में आणींदासीं त इहो एहसान आहे, जंहिंमें हर माण्हूअ खे पंहिंजो बुनियादी हक़ु मिले ऐं उहो आज़ादीअ सां जी सघे।
ऐं आलिम जेको आहे उहो आहे जेको काइनात जे हमगीर उलूम ते ख़ासि करे इंसानी समाज जा जेके उलूम आहिनि त माण्हुनि सां कहिड़ा मसइला आहिनि, माण्हू कहिड़े वेगाणप जो शिकार आहिनि ऐं माण्हू कहिड़े रोग में मुब्तला आहिनि, उन्हनि खे उन रोग मां कढी बदहालीअ मां ख़ुशहालीअ जे तरफ़ वठी अचिजे। असुल में आलिमनि जो इहो कमु आहे जेको काइनात जे उलूम सां लाॻापियल आहे, जंहिंजे नतीजे में इंसान पंहिंजे अज़मत खे सुञाणे थो ऐं उहो अलाह साईं जो हक़ीक़ी तर्जुमान बणिजे थो।